अल्लाह जी नेमतुम जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन। शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नास वबय्यिनात मिनल हुदा والفرقان। شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان، فمن شهد منكم الشهر فليصمه، ومن كان مريضا أو على سفر فعدة من أيام أخر، يريد الله بكم اليسر ولا يريد بكم العسر، ولتكملوا العدة ولتكبروا الله على ما هداكم ولعلكم تشكرون. ولتكملوا العدة ولتكبروا الله على ما هداكم ولعلكم تشكرون. ولعلكم تشكرون. صدق الله العظيم. अवलना मल्हाजो जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिड़निया महिरबान घणो। अस्सलाम वालेकुम। आऊं या अव्हां जी मेज़बान परहज़ सैयद ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीर जी तारीफ़ तो मतलब नाज़ुर आहियां। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो। अल्लाह पाक तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे। ख़ैरनि सां 13 रोज़ो रखी चुकासीं ऐं अॼोके रोज़े जी जेका निस्बत आहे उहा बीबी साइण उम्मे सलमा जे हवाले सां बि मशहूरु आहे ऐं उन जे हवाले सां बि अॼोके रोज़े खे तमामु घणो लेखियो वेंदो आहे। ऐं उम्मे सलमा हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी ज़ोजा ऐं उन खे डेडिकेशन खणी चऊं या उन जी ईसाल लाइ बि कई मुस्लमान अॼोको रोज़ो रखंदा आहिनि। सो सब खां पहिरियां तव्हांखे हिन रोज़े जी बरकतनि वारे रोज़े जी तमामु घणी मुबारक हुजे
ऐं हिन सां गॾो गॾु हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि कंदासीं त असां आज़माइशुनि में घेरियल हूंदा आहियूं, ॾुखनि में घेरियल हूंदा आहियूं, त पोइ ई अलाह ताला खे यादि कंदा आहियूं। कॾहिं कॾहिं सुखनि में बि, सुठे सवण में बि, ख़ुशहालीअ में बि शुक्र अदा कजे, रब करीम खे यादि कजे। असां इंतज़ारु कंदा आहियूं त असां कॾहिं टुटंदासीं, या टुटण जो इंतज़ारु या पंहिंजे ॾुखनि जो इंतज़ारु केरु थो करे भला। सो इन जे करे आउं चाहियां थो त शादमाननि में बि रब करीम जो शुक्र अदा कजे ऐं उते बि यादि कजे त अलाह साईं वॾी महिरबानीअ जो हीअ सुठा ॾींहं असांखे नसीब थिया आहिनि, हीअ भला ॾींहं असांखे नसीब थिया आहिनि। असीं सिहतमंद आहियूं, बीमार न आहियूं, असीं चाक आहियूं, असां घुमी फिरी सघूं था। सो तव्हांजे ख़िदमत में अॼु बि खोड़ सारियूं कचहरियूं कंदासीं ऐं इल्म या कुल जूं ॻाल्हियूं बि कंदासीं। वधीक वरी पिरह बि पंहिंजी कचहरी कंदी आहे, उनजी कचहरी बि मल्लो पाईंदी आहे, उनखे ॿुधूं था त उहो छा थी चए। तव्हां बिल्कुलु सही चयो। तव्हां हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो, तव्हां हिकिड़ो ॿुधायो त अॼु ॾींहं जी जेका निस्बत आहे ऐं उनखां अलावा अॼु जुमे जो ॾींहुं बि आहे, तव्हां जे करे उनजी बि ॻाल्हि करियां त मग़फ़िरत जो अशरो आहे ऐं मथां खां वरी जुमे जो ॾींहुं आहे। त हिकिड़ो ॾाढो सुठो किस्सो आहे जेको अव्हां जे नज़र पेश कयां थी। त सूरह यूसुफ़ में लिखियलु आहे त जॾहिं हज़रत यूसुफ़ ऐं हज़रत याकूब जा फ़र्ज़ंद उन्हनि वटि विया ऐं उन्हनि खे चयूं त असांजे गुनाहनि जी जेका आहे उहा माफ़ी तलब कयो तव्हां परवरदिगार जी जेको दरबार में। त हज़रत यूसुफ़ हज़रत याकूब अलैहिस्सलाम उन टाइम ते हथ न खयां मथे दुआ लाइ ऐं दुआ तलब न कई। हुननि खे मतिलबु उन टाइम ते चई न, फ़ौरन दुआ न कई। उन खां पोइ हदीस हिकिड़ी आई त उन में इहो चयो वियो त जुमे वारे ॾींहुं सहरी जे टाइम ते हुननि उन्हनि लाइ दुआ घुरी त उन्हनि खे अलाह ताला जी परवरदिगार जी ज़ात जेका आहे उन्हनि खे माफ़ु करे छॾे, उन्हनि खे माफ़ी तलब थी वञे। त तव्हां इहो ॾिसो त अंबिया कराम जेके आहिनि उहे पंहिंजे फ़र्ज़नि जूं या पंहिंजो जेके ख़ानदान आहे उन्हनि जे लाइ मग़फ़िरत जी दुआऊं जेके आहिनि उहे जुमे जे ॾींहुं कनि था ऐं सहर ऐं अफ़तारी इन्हनि टाइमनि ते कनि था। त हीअ जेको अशरो आहे उहो आहे बि मग़फ़िरत जो अशरो। जेकॾहिं असां पंहिंजी मग़फ़िरत घुरूं, पंहिंजे लाइ दुआ करियूं, पंहिंजे आस पास वारनि लाइ दुआ घुरूं ऐं पंहिंजे माइटनि लाइ दुआ घुरूं। हालांकि नमाज़ में बि जेको आहे इहो चयो वियो आहे त तव्हां जेकॾहिं पंहिंजे लाइ दुआ घुरो था त पंहिंजे वालिदीन लाइ ज़रूरु घुरो ऐं पंहिंजे आस पास जे माण्हुनि लाइ घुरो जेके तव्हांजे आस पास आहिनि, तव्हांजा ख़ानदान आहे, पूरे जहान लाइ घुरो, पोइ सदको तव्हां कंहिंखे बि ॾियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दुआऊं ज़रूरु घुराइजनि बि सही, घुरण बि घुरिजनि, पर आउं चवंदो आहियां त इन खां वधीक सुठी ॻाल्हि इहा न आहे जो पाण खे नेक साले अमल कयूं, माण्हू पाण असांजे लाइ दुआ कनि त माण्हू ॾाढो भलो आहे, माण्हू ॾाढो सुठो आहे, इहे असांजे कमु आयो आहे। पाण मुरादूं जेके दुआऊं निकिरंदियूं आहिनि ऐं कंहिंखे चवण खां बजाए त पाण को सुठो कमु करे ॾेखारियूं। हीउ नेकीअ जो महीनो आहे, भलाई जो महीनो आहे, चङाई जो महीनो आहे, त के चङा कमु करे वठूं, के नेकियूं कमाए वठूं, जो माण्हू पाण चवनि त अलाह पाक हिन बंदे जी पारत अथई, अलाह पाक हिन जूं मुश्किलातूं आसान फरमा, अलाह पाक हिन खे सिहत ॾे, वॾी टिकी ॼमार ॾे। सो अहिड़ा कमु कयो ऐं ईअं ई ख़ुशबाश रहो। अॼोके प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां ताउन फरमायो आहे करशी जामे शीरी वारनि। करशी जामे शीरी ॾाढो सुठो शरबत आहे, भलो शरबत, मिठो शरबत। वॾा बि वॾे शौक़ सां पीअंदा आहिनि, नंढा बि वॾे शौक़ सां पीअंदा आहिनि। पका पोड़ा औरतूं मर्द सभई वॾे शौक़ चाह सां करशी जामे शीरी खे पसंदि कनि था। करशी जामे शीरी जी हिकिड़ी ख़ासियत ॾाढी मूंखे वणंदी आहे त ख़ालिस आहे। ख़ालिस इन सेंस में आहे त पाणीअ जो हुन में हिकिड़ो फुड़ो बि न मिलाईंदा आहिनि ऐं तव्हांजे हथनि ताईं जेका बॉटल पहुचंदी आहे करशी जामे शीरी जी, उहा 265 मरहलनि मां गुज़री, मां टेस्ट ऐं चेकिंग जे मरहले मां गुज़री करे तव्हांजे हथनि ताईं पहुचंदी आहे। ऐं जेका शुगर फ्री बॉटल आहे 274 भेरा उनखे चकास खां पोइ तयारु कयो वेंदो आहे, तव्हांजी ख़िदमत में पेश कयो वेंदो आहे। करशी जामे शीरी इन जे करे ई मशहूरु आहे, इन जे करे ई वणंदो आहे ऐं इहो ई सबबु आहे जो करशी जामे शीरी खोड़ सारा नेशनली इंटरनेशनली एवार्ड कई सर्टिफिकेट माणे चुको आहे। ऐं असांजे पारां बि इरशाद जागीरानी पारां बि हिकिड़ी ॻाल्हि ज़हन नशीन करे छॾियो त आउं जेकॾहिं का ॻाल्हि कंदो आहियां त उहा हरूभरू न आहियां कंदो, आज़मायल आहे, सुठो आहे, वणंदो आहे मूंखे, तंहिंजे करे चवां थो त मुंहिंजी पसंदि जो हिकिड़ी शरबत आहे उहा आहे करशी जामे शीरी। बिल्कुलु, करशी जामे शीरी सिर्फ़ु तव्हांजी न, असां सभिनी जी पसंदि जो आहे। उनखां अलावा करशी जामे शीरी जा 2 फ्लेवर्स आहिनि। ऐं अक्सर जेको आहे न उहो हिनखे चवंदी आहियां ॻाढ़ो शरबत। न घर में बि ईअं ई डिस्कशन थी पए ॻाढ़ो शरबत, त मूं ईअं ई खणी करे ॾिठो त हिन जो असल में जेकॾहिं चवजूं जी हुनजो फ्लेवर इलायची फ्लेवर आहे त हिन जो जेको फ्लेवर आहे उहो उशना आहे, ख़सख़स आहे, संदल आहे, गुलाब जो फ्लेवर आहे। जेकॾहिं असां हिनखे खोले ॾिसूं ऐं डिटेल में पढ़ूं, हूं त असां सिर्फ़ु पींदा हुआसीं, पर हाणे जॾहिं आउं ॿुधायां थी तव्हांखे, जॾहिं मूं डिटेल में पढ़ियो आहे त हिन जो फ्लेवर बि इहो आहे। जेकॾहिं तव्हांजो बि अचे त तव्हां बि ॻाढ़ो शरबत सां गॾु तव्हांजो फ्लेवर बि ॿुधाए सघो था। ऐं जेके मूं तव्हांखे हींअर 4 हर्ब्स ॿुधाया, जिन जो फ्लेवर तव्हांखे ॿुधायो, उनमें कूलिंग क्वालिटीज़ आहिनि। जेको अव्हांजे जेको तव्हां पीओ था, सहरी हुजे या इफ़्तारी हुजे, त अव्हांखे बि थधो रखनि थियूं, तव्हांखे बि कूल कनि थियूं,
रिफ्रेश कनि थियूं असांखे, तॾहिं हिन खे चयो वञे थो त लाइट लाइट रिफ्रेशिंग क्रशी जामी शीरी। इन लाइ सभु चवंदा आहिनि त सभु पीते आहिनि क्रशी जामी सो शीरी। इन खां सवाइ असां सां ताउन फरमायो आहे फातिमा फर्टिलाइज़र, सरसब्ज़ एफिफ, ज़मीन की जान, फसल की जान, ऐं SIUT वारनि जी वॾी महिरबानी जेकी चवनि था SIUT क्योंकि SIUT अपना है। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि जी वॾी महिरबानी जेकी असां सां ताउन फरमाइनि था। आराम का है नाम, डायमंड सुप्रीम फोम, नंबर 1 क्वालिटी फोम, ऐं हर्बन समर रस एक बोटल बनाए 35 गिलासिस, 35 गिलास हिकिड़ी बॉटल में तव्हां तयारु करे सघो था। ऐं इन खां सवाइ ब्लैक रोज़ वारनि जी वॾी महिरबानी, कलर एक्सपर्ट इहे चवनि था ऐं कलर एक्सपर्ट आहिनि बि सही। सो इन खां सवाइ शौकत ख़ानम वारनि जी वॾी महिरबानी, इन्हनि जो चवणु आहे त उनकी सिर्फ़ु एक ही दुआ है, जीता रहे मेरा भाई। टेंग वारनि असां सां ताउन फरमायो आहे। टेंग जो चवणु आहे त बनाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। शारजा कुकिंग ऑयल, इन जो स्लोगन ॾाढो सुठो इन्हनि ठाहियो आहे ऐं सची ॻाल्हि इहा आहे त दिलि चाहे और क्या, शारजा शारजा। अल ख़िदमत फाउंडेशन वारनि जा लख थोरा जेकी चवनि था कोई ताबीर अधूरी न रहे। ऐं फॉर्मी परफ्यूम बॉडी स्प्रे, उन्हनि जी वॾी महिरबानी जिन ताउन फरमायो आहे। GFS बिल्डर्स डेवलपर्स वारनि जा लख थोरा। अखुवत जेकी चवनि था किसी आस को टूटने ना दें। ऐं NX हर घर की ज़रूरत, लज़्ज़त ने थामा सेहत का हाथ, मलका मसाला, उन्हनि जी वॾी महिरबानी। ऐं बिर्ज पावर बैटरीज़ वारनि जा लख थोरा जेकी अॼोके प्रोग्राम खे सुहिणो बणाइण में असांजो साथ निभाइनि था। इन खां अलावा मूं वटि जेके आहिनि सबरोसो द चिकन स्पेशलिस्ट, तलो अमा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ, रूह अफ़ज़ा ज़िंदगी मुबारक, नेस्ले एवरीडे तुम में है कुछ ख़ास, पाकोला फ्लेवर्स वेरी हेल्दी वेरी यम। पाकोला जा जेके बि फ्लेवर्स आहिनि ॾाढा टेस्टी आहिनि, सभु तव्हां ट्राई कंदा तव्हांखे पाणे थींदो। चॉकलेट आहे, बादाम जो, आउं स्पेशली बादाम वारो पींदी आहियां, त तव्हांखे जेको फ्लेवर वणे तव्हां पी सघो था पाकोला जा। ऐं इन खां अलावा सूफ़ी दस्तरख़्वां, सूफ़ी एतमाद के लिए, नेस्ले मिल्क पैक क्रीम, हर दिन ख़ुशी से, क्वीज़ सिर्फ़ु क्वीज़ ई पिलाया करो। क्वीज़ बि शरबत जेको आहे उहो तमामु सुठो आहे, जेकॾहिं क्वीज़ जो टेस्ट बि ॾाढो सुठो हूंदो आहे, जेकॾहिं असां क्वीज़ बि पीऊं था त उहो बि बहितर रहे थो। वाइटल टी, वाइटल पियो, ज़िंदगी जियो। वाह वाह, हाणे वरी असां सां गॾु फैसल बि आहे, इन जो बि ताउन हूंदो आहे, इन करे बिल्कुलु इन जी बि वॾी महिरबानी। कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। अच्छा पिया ठाहियो? जामी शीरी जा ॿई फ्लेवर थोरो डिफरेंट करे ठाहियूं था। सही। नॉर्मली त असां पीअंदा आहियूं पाणी में मिलाए, त खीर में दूध सोडा नालो ॿुधियो हूंदो तव्हांखे, माण्हू अक्सर पीअंदा आहिनि दूध सोडा। अच्छा अच्छा। त हिन लाइ असां गिलास खणंदासीं वॾो, अधु गिलास थधो यख खीर, ऐं हिन में असां मिलाईंदासीं पहिरीं इलायची वारो शरबत, तक़रीबन 4 खंड जा चमचा। अच्छा ठीकु आहे। खीर में हे हाज़मे लाइ बि ॾाढो सुठो हूंदो आहे दूध सोडा। 4 खंड जा चमचा हिन में असां इलायची फ्लेवर में विझंदासीं बाबा खीर में। ऐं हे वाइट सोडा जेका हूंदी आहे, नालो त मां नथो वठी सघां ब्रांड जे करे, त वाइट सोडा तव्हां खोले हिन में मिलाईंदो। अधु खीर आहे त अधु सोडा मिलाईंदो, इनखे थधो करे अच्छा, खीर अधु सोडा। हा वाह वाह, सही। इनखे डिज़ोल्व करे ऐं इनखे पोइ तव्हां पीअंदो, हीअ ठही वेंदो दूध सोडा करशी जामी शीरी सां गॾु। आहे। ऐं सेकेंड छा आहे कि पाणी में जीअं असां शरबत मिलाईंदा आहियूं करशी जामी शीरी, हुन खां पहिरीं असां हिन में विझंदासीं लूणु, हे खोले था ॾियो, हिन में विझंदासीं कारो लूणु सजाद। कारो लूणु जी छा जी थी हिन में? जी सोडा जी वजह से सोडा जी थी आई आहे। ओके। अच्छा, पीअणी फ़ौरन आहे, रखणी न आहे। जीअं तव्हां हिन में सोडा मिलायो फ़ौरन पीअणो, सोडा जो मज़ो ई तॾहिं आहे न, तॾहिं आहे। सही। हिते पाणी खयो, हिन में बिल्कुलु माइनर सो चौथो चांहि जो चमचो कारो लूणु विझी छॾियो। चङी तरह कारो लूणु डिज़ोल्व करण खां पोइ हिन में विझंदासीं 3 खाइण जा चमचा करशी जामे शीरी, जेको संदल ऐं गुलाब ऐं उष्णा जो फ्लेवर आहे। हिनखे कारे लूण सां गॾु कंदासीं डिज़ोल्व, ऐं हिन में बि असां सोडा विझंदासीं। वाह वाह। ओके, ॿिन्हिनि फ्लेवर्स में सोडा। हा, हे बिल्कुलु डिफरेंट। तव्हांखे अगरि कोल्ड ड्रिंक पीअण जो दिलि करे पियो त करशी जामी शीरी सां गॾु अगरि तव्हां मिक्स करे सोडा पीअंदव त ॾाढो ज़बरदस्त ईंदो। सही सही। ख़ासि कर जॾहिं मानी खाईंदा आहियूं, का हेवी शइ खाई वठंदा आहियूं, सही उनजे बाद। सही। ही ॿई ईज़ी रेसिपीज़ आहिनि, ॿई तयारु थी वियूं। हा बिल्कुलु तयारु। वाह, एतिरो जल्दी। हा, पर हाणे इहो वरी तव्हां खां पोइ बि ठहिराईंदासीं, छो त अफ़्तार महिल तव था त उन महिल ई पीजे, पोइ अफ़्तार महिल वरी असां तव्हांखे कंदासीं, तव्हां माना असां सां गॾु साथ ॾिजो। पर ही इजी बि अथव, ही त हर को ठाहे सघे थो, ॿार बि ठाहे सघनि था। तव्हां चओ था त फैसल खे भले मोकल ॾियूं। हा, मोकल ॾियो वीचारे खे। रोज़ो आहे वीचारे, वीचारे जो रोज़ो आहे। सो ॿियनि महिमाननि तारीफ़ पोइ था करूं, स्टार्ट ई वठूं था, नात खां स्टार्ट वठूं था, ऐं गुज़ारिश कयूं था असां सां गॾु आहे मोहम्मद क़ासिम, जेके मोहम्मद क़ासिम रज़ा क़ादरी, जेकी भरचूनी शरीफ़ मां असांजे ख़िदमत में हिन प्रोग्राम में हाज़िर थिया आहिनि, हुज़ूर जी हाज़िरी में हाज़िर थिया आहिनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान अक़दस में कुझु ॿुधाईंदा, पहिरियां इहो ॿुधूं था, पोइ महिमाननि जो तारीफ़ तव्हां सां करायूं था। बिल्कुलु, अव्हां की गुज़ारिश कयूं था। आहे शान वॾो चैन
यारन जो आहे शान वॾो चैन यारन जो नबी पाक जे प्यारन भलारन जो आहे शान वॾो चैन यारन जो नबी पाक जे प्यारन भलारन जो आहे शान वॾो सिद्दीक़ सहाबन में अफजल आहे अजमल अकमल ऐं कामिल सिद्दीक़ सहाबन में अफजल आहे अजमल अकमल ऐं कामिल वो पहिरियों ख़लीफ़ो बग़ैर फसल सरवाड़ो आहे सिक वारन जो आहे शान वॾो चैन यारन जो नबी पाक जे प्यारन भलारन जो आहे शान वॾो ॿियो अज़मत वारो अमीर उमर जंहिंजो अदल फज़ल ॼाणे सारो दहर ॿियो अज़मत वारो अमीर उमर जंहिंजो अदल फज़ल ॼाणे सारो दहर जंहिंजे दुश्मन ते का दिर जो कहर अगवाड़ गैरत वारन जो आहे शान वॾो चैन यारन जो नबी पाक जे प्यारन भलारन जो आहे शान वॾो उस्मान सखावत वारो गनी आहे गम लाहण वारो उस्मान सखावत वारो गनी आहे गम लाहण वारो वो इल्म हिल्म फैज़ वारो जो मुहाफ़िज़ टीह सिपारन जो आहे शान वॾो चैन यारन जो नबी पाक जे प्यारन भलारन जो आहे शान वॾो मुंहिंजो मौला मुर्शिद हैदर वो फातिह ख़ैबर सफ़दर मुंहिंजो मौला मुर्शिद हैदर वो फातिह ख़ैबर सफ़दर मुंहिंजो रहबर दिलबर सरवर जो सहारो बे सहारन जो आहे शान वॾो चैन यारन जो नबी पाक जे प्यारन भलारन जो आहे शान वॾो चैन यारन सां पंहिंजो प्यार आहे इज़हार पको इक़रार आहे चैन यारन सां पंहिंजो प्यार आहे इज़हार पको इक़रार
करार आहे बेड़ो करमुल्लाह जो पार आहे जो सनागर नबी जे प्यारन जो आहे शान वॾो चैन यारन जो नबी पाक जे प्यारन भलारन जो आहे शान वॾो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ब्रेक जी तरफ हलो। बिल्कुलु हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, मोटी अचूं था, गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां सां जुड़ियल आहियो। मुज़ महिमान असांजे स्टूडियोस में पहुची चुका आहिनि। उन्हनि सां कचहरी जे आगाज़ करण खां पहिरियों उन्हनि जो तारुफ़ तव्हां ताईं पहुचायां। ऐं मूं वारे पासे जेकी दोस्त आहिनि उहे उलमा कराम उलमा दीन ऐं गॾोगॾु रमज़ान जी फज़ीलतुनि ऐं बरकतुनि ते उन्हनि सां कचहरी कंदासीं। भलीकार चवां थो ऐं अलामा ख़ादिम हुसैन डायरी साहिब खे उनखे वेलकम चइजे थो। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां प्रोग्राम में आहियो। ॿियो असांजो दोस्त आहे अलामा नूरुल असलम फ़ाइज़ी, उनखे भलीकार चऊं था। सर कैसे हैं? ठीक है सर, थैंक यू सो मच आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। तव्हां हमारे पास जी जी मुंहिंजे पासे नात खां वेठल आहिनि अहमद रज़ा कादरी साहब, अव्हांखे भलीकार चवां थी। अवैस अली सूमरो कादरी साहब, अव्हांखे बि भलीकार चवां थी। ऐं मोहम्मद कामरान भंगर साहब, अव्हांखे मां भलीकार चवां थी। बड़ी महिरबानी, तव्हां सभिनी तव्हां सां गॾु आहियो। सो डायरी साहब, सभ खां पहिरियों आगाज़ तव्हां खां कयूं था। रमज़ान जे इफ़्तार ते पाण ॻाल्हाईंदा ई आहियूं अक्सर प्रोग्राम में, थोरो सहरीअ ते अॼु ॻाल्हायूं। सहरी जो छा पस मंज़र आहे? अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन। तव्हां तमामु बहितरीनु सवाल कयो त सहरी असां कंदा आहियूं। सहरी दरअसल शरीयत में सुन्नत मुअक्कद आहे। जेको शख़्स सहरी करण खां सवाइ रोज़ो रखे थो रोज़ो उनजो थी वेंदो। अच्छा। लेकिन हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त सहरी कंदा कयो, छो त सहरी में बरकत आहे। अच्छा। हिकु ॿी हदीस आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त असांजे ऐं अहले किताब जे रोज़नि में फ़र्क़ु इहो आहे त हू सहरी कोन कंदा आहिनि, असीं सहरी कंदा आहियूं। अच्छा। सही। दरअसल इब्तिदा इस्लाम में सहरी जो इहो कॉन्सेप्ट हुयो त जेको शख़्स इफ़्तार खां पोइ सुम्ही रहियो, इफ़्तार खां पहिरीं सुम्ही रहियो या इफ़्तार खां बाद में सुम्ही रहियो, त निंड खां पोइ उनखे खाइणु पीअणु मना हुयो। अच्छा। जी हा, इब्तिदा इस्लाम में इहो हुकुम हुयो। सही सही। पोइ वरी बाद में जॾहिं हज़रत क़ैस बिन सरमा साहबी रसूलन, बुख़ारी शरीफ़ जी हदीस आहे, त उहे मज़दूर हुया, ॾींहं जो मज़दूरी कंदा हुया। त पाण रमज़ान जो रोज़ो रखियाऊं, रोज़ो रखण खां बाद में मज़दूरी थियल हुआ, सॼो ॾियारो रोज़े जी हालत में मज़दूरी कयूं। मज़दूरी करण खां बाद में शाम जे टाइम ते इफ़्तारी टाइम ते आया, पंहिंजी घरवारी खे चयूं त कुझु खाइण पीअण जे लाइ हुजे त मां रोज़ो खोलियां। त घरवारी चयो त हालत अहिड़ी आहे जो कुझु बि न आहे, चलो मां एहतमाम कयां थी, किथां खणी थी अचां, तव्हां इंतज़ारु कयो। त हू किथां इंतज़ाम करण जे लाइ तशरीफ़ खणी वई, त पाण इंतज़ारु कंदे कंदे निंड खजी वई। अच्छा। जेॾीमहिल घरवारी कुझु सामान खणी खाइण पीअण जो खणी पाण वटि तशरीफ़ वठी आई साहबी रसूल क़ैस बिन सरमा वटि, त पाण सुम्ही चुका हुया। त घरवारी चयो त तव्हां अॼु जी इफ़्तारी खां महरूम रहिजी वियो, छो त उनखे बि ख़बर हुई त इफ़्तारी खां पहिरीं या बाद में सुम्हण खां पोइ खाइण पीअण मना हुआ। पोइ पाण सॼी राति कुझु न खाधऊं, ॿिए ॾियारो बग़ैर खाइण पीअण जे रोज़ो रखियऊं। अच्छा। रोज़ो रखण बाद में पाण वरी मज़दूरी ते हलिया विया। गुज़र सफ़र इहो ई हुयो। जेॾीमहिल मज़दूरी ते हलिया विया त मंझंदि जे टाइम ते छिती उञ बुख जॾहिं लॻी त पाण निढाल थी करे बेहोश थी पिया, गशी तारी थी। इहा ख़बर नबी अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ताईं पहुती त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात क़ुर पाक नाज़िल कयो, कुलू वशरबू हत्ता यतबय्यन लकुम ख़ैतुल अबयद मिनल ख़ैतिल अस्वद मिनल फज्र। त पहिरीं सुम्हण खां पोइ सहरी करणु मना हुई, पर अॼु खां पोइ महबूब पंहिंजी उम्मत खे चई ॿुधायो त जेके बि अॼु खां पोइ रोज़ो रखंदा, इफ़्तारी खां वठी करे जेसीं ताईं सहरी ख़तमु थियण जो टाइम नथो अचे, पूरी राति उन्हनि खे खाइण पीअण जी इजाज़त। अच्छा, इहा त सहरी जी ॻाल्हि। अॼु मुंहिंजे घर में हिकिड़े मासूम नंढड़े ॿार हिकिड़ो सवाल कयो, सवाल मासूम माण्हू आहे, पर ॻाल्हि हुन में लॉजिक वॾी आहे। त भला इहो मूंखे ॿुधायो त रोज़ा भला ॾींहं जो ई छो फ़र्ज़ु कया विया, राति जो जागी बि करे सघजनि? जी 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 बिल्कुलु, तव्हां बहितरीनु सवाल कयो, जंहिंजो सवाल आहे तमामु कमाल सवाल। त रोज़ा राति जो फ़र्ज़ु थी सघिया पिए, ॾींहं जो छो न? दरअसल असांखे ॾिसणो आहे त रोज़ो चइबो छा खे आहे। रोज़ो चइबो आहे पंहिंजे पाण खे खाइण पीअण खां ऐं ॿियनि ग़ैर शरई कमनि खां रोके रखणु।
अच्छा राति जो इंसान सुम्हंदो आहे निंड करण खां पोइ इहे टोटल कम हूअं ई बंदि करे छॾींदो आहे अच्छा इंसान सुतो पियो आहे त खाई बि कोन थो सघे माना का बि शइ न कंदो एक्टिविटी हूंदी ई का एक्टिविटी कान हूंदी हू खाई कोन थो सघे हू पी कोन थो सघे ॿी का बि सरगर्मी कोन थो करे सघे त हाणे जेकॾहिं राति जो रोज़ो हुजे हा ऐं हू सुम्ही रहिया त फ़र्क़ु न थी सघे हा त हीअ आदत जे करे सुतो पियो आहे या इबादत जे करे सुतो पियो आहे हीअ जेको नथो खाए इहो आदत जे करे नथो खाए छो त सुम्हण खां पोइ आदत आहे माण्हू कोन खाईंदो आहे लेकिन रोज़ो आहे इबादत त फ़र्क़ु आदत ऐं इबादत में कोन थिया तबियत ऐं शरीयत में फ़र्क़ु कोन थियो आहे इन जे करे इंसान ॾींहं जो जेको आहे सो खुली आज़ादी हूंदी आहे उनजा हथ आज़ादु उनजी ज़बान आज़ादु आज़माइश पोइ आहे साईं हर शइ जी आज़ादी बि अल्लाह ताला उनखे आज़मायो इन तरह त बंदा तोखे खुली छूट आहे ॾींहं जो सभु कुझु तूं करे सघीं थो हर शइ ते क़ादिर आहीं पर हाणे मां ॾिसां थो तूं मुंहिंजी रज़ा जे ख़ातिर तूं केतिरो सब्र करे सघीं थो ऐं तूं मुंहिंजी रज़ा जे ख़ातिर तूं केतिरो पंहिंजे पाण खे कंट्रोल में रखी सघीं थो इन जे करे ॾींहं जो रोज़ो फ़र्ज़ु कया विया राति जो रोज़ो कोन फ़र्ज़ु मतलब रोज़ो महसूस करण जो नालो आहे जॾहिं असां होश में जो महसूस करे सही सही ऐं असांखे हर शइ ते माना कुझु न कुझु का करे सघूं था सलाहियत आहे बि सही तंहिं हूंदे बि न कयूं त इहो मज़ो तॾहिं आहे न बिल्कुलु मज़ो त तॾहिं ई आहे शइ हाणे भला मज़ो वधीक तॾहिं ईंदो जॾहिं नात ॿुधंदासीं बिल्कुलु अहमद रज़ा कादरी साहब के सल्ले अला नबी सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन असी मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना असी मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना सिकऊं था नबीअ जे अल्लाह सिकऊं था नबीअ जे सगन जा दीवाना सगन जा दीवाना असी मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना ऐं उते मौत ईंदो मुसाफ़िर त सम्झी उते मौत ईंदो मुसाफ़िर त सम्झी ॾींदा पाक कपिड़ो ॾींदा पाक कपिड़ो ऐं उन कफ़न जा दीवाना कफ़न जा दीवाना असी मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना ऐं नबीअ जे हरम में अजब ई चमक नबीअ जे हरम में अजब ई चमक उन ई रोशनीअ उन ई रोशनीअ चमन जा दीवाना असां चमन जा दीवाना असी मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना इस्माइल चांडिया शुक्र आजो आयूं इस्माइल चांडिया शुक्र आजो आयूं मुहम्मद मिठे जे मुहम्मद मिठे जे असां बचन जा दीवाना असां बचन जा दीवाना असी मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना ला असी मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना सुभान अल्लाह ॾाढो सुहिणो अंदाज़ ऐं इस्माइल चांडी साहिब जो कलाम सो मज़ो अची वियो बिल्कुलु ऐं मुस्तफ़ा जा दीवाना त हूअं ई माना मज़े में आहिनि बि सही न वधीक मज़ो ॿीणो थी वियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जी असां सां गॾु ॿियो बि दोस्त आहे अलामा ख़ादिम हुसैन खां पोइ वरी पाण नूरुल असलम फैज़ी साहब असां सां गॾु आहे जी सो फैज़ी साहब जी पूछ लें आप पूछ लें
अच्छा अल्लामा हमें ये बताइएगा कि रोज़े रखने की क्या फ़जीलत है? बिस्मिल्लाहि अल्हम्दुलिल्लाहि वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं सबसे पहले आपका शुक्रगुज़ार हूँ, आपने अल्हम्दुलिल्लाह कुछ बोलने का मौका फ़राहम किया। अल्हम्दुलिल्लाह रोज़े की बेशुमार फ़जीलतें कुरान और अहादीस तय्यबा में वारिद हुई है। रोज़े की फ़जीलत सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया, जो कोई शख्स अखलास के साथ सवाब की नीयत से अल्लाह की रज़ा के लिए, हदीस के अल्फाज हैं, मन सौमा रमज़ान ईमानन व इहतिसाबन क़द गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। कोई शख्स ईमान और इखलास के साथ अल्लाह की रज़ा के लिए एक रोज़ा रखता है, अल्लाह ताला उसके सारे गुनाहों को माफ़ फरमा देता है। तो यकीनन ये रमज़ानुल मुबारक का महीना हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जो है उम्मत के लिए बहुत बड़ा तोहफ़ा है, बहुत बड़ी नेमतों में से एक बहुत बड़ी नेमत है। याद रखें, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम की उम्मतों से पहले भी रोज़े फ़र्ज़ थे। जिस तरह आदम अलैहिस्सलातु वस्सलाम की उम्मत पर 13वीं और 14वीं 15वीं ये रोज़े फ़र्ज़ थे। फिर हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम की उम्मत पर भी एक रोज़ा फ़र्ज़ था, हफ्ते के शनिचर जो का दिन था वो रोज़ा फ़र्ज़ था। इसी तरीके से अल्हम्दुलिल्लाह हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम की उम्मतों पर ये 30 रोज़े फ़र्ज़ किए हैं। इरशाद बारी ताला हुआ, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ए ईमान वालो, तुम पर रोज़े फ़र्ज़ किए गए हैं जिस तरह अगलों पर रोज़े फ़र्ज़ किए गए थे, ताकि तुम्हें परहेज़गारी मिले। सही। तो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम का ये सब सदका है, इनायात है। और हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम की इनायतों में से एक बहुत बड़ी इनायत ये है कि रमज़ानुल मुबारक का महीना जैसे ही आता है तो अल्लाह ताला पहली रात से लेकर आखिरी रात तक, रमज़ान की हर रात में अल्लाह ताला ये सदा देता है कोई मांगने वाला मैं उसको अता करूँ, सुभान अल्लाह। है कोई सवाल करने वाला उसका सवाल पूरा करूँ, है कोई बख्शिश करने वाला, बख्शिश मांगने वाला मैं उसकी बख्शिश करूँ। तो अंदाज़ा करें कि रमज़ानुल मुबारक में एक गुनाहगार आदमी, फासिक आदमी अल्लाह की रज़ा के लिए एक रोज़ा रखता है तो अल्लाह ताला कितना जो है इनाम व इकराम से नवाजता है। मुझे एक बात याद आती है, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने इरशाद फरमाया कि एक शख्स था, बड़ा गुनाहगार आदमी था, इंतहाई गुनाहगार और बदकार आदमी था। रमज़ान से पहले वो जो है ना हर किस्म के गुनाह वो करता था। जब रमज़ान का महीना आता बेहतरीन लिबास पहनता और रमज़ान की बेहतरीन तैयारी करता था और रमज़ान के रोज़े रखता था। और रमज़ान के अलावा इसके और दिनों में वो गुनाहों में वो मसरूफ़ रहता था। अचानक उसका इंतकाल हुआ। किसी दोस्त ने उसको ख्वाब में देखा कि मरने वाले अल्लाह ताला ने तुम्हारे साथ क्या किया। तो उस मरने वाले ने जवाब दिया कि अल्लाह ताला ने मेरी बख्शिश कर दी। सुभान अल्लाह। कहा क्यों? तो सवाल ये हुआ कि अल्लाह तबारक व तआला ने रमज़ानुल मुबारक की ताज़ीम और तौक़ीर की बरकत से अल्लाह ताला ने मेरी बख्शिश कर दी है। तो याद रखें, ये रमज़ान का महीना हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम की उम्मतों का महीना है। अल्लाह ताला ने इरशाद खुद फरमाया कि शाबानु शहरी व रमज़ानुल्लाह। शाबान, मेरे आका ने फरमाया कि शाबान मेरा महीना है और रमज़ान अल्लाह का महीना है। सुभान तो इस महीने में जो इखलास के साथ सदक़ दिल से अल्लाह की रज़ा के लिए वो जो है इबादत और रियाज़ात करता है और रोज़े रखता है, अल्लाह ताला आसमान के सारे दरवाज़े, रहमत के सारे दरवाज़े उसके लिए खोल देता है, जहन्नम के दरवाज़ों को बंद कर देता है। तो ये हमारी और आपकी खुशनसीबी है। अल्लाह ताला हम सबको इस माह रमज़ान मुबारक की खूब इबादतों और रियाज़तों से हम सबको माला माल अता फरमाए। आमीन आमीन। इन दुआओं के साथ नात की तरफ चलें। बिल्कुल। अवैस अली सुमरो कादरी। जी अवैस भाई।
लात बज़ूर सर्वे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहुम्मा सल्लि अला शफ़ीना मौलाना मुहम्मदिन व आलिहि वसल्लम। मान थो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मान थो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मूं मञी दरबानी दरबानीअ जो जीअं दस्तूर वा, तूं बि चओ मिठड़ा खणी मूंखे बि ईअं मंज़ूर वा। मूं मञी दरबानी दरबानीअ जो जीअं दस्तूर वा, तूं बि चओ मिठड़ा खणी मूंखे बि ईअं मंज़ूर वा। तुंहिंजे हर महिमान जो, तुंहिंजे हर महिमान जो ही नात खानो कर हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मान थो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़ा, तुंहिंजो हिकु मौलूद मुंहिंजे कान किरोड़िया। सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़ा, तुंहिंजो हिकु मौलूद मुंहिंजे कान किरोड़िया। गंज ॿिया काॾे कबा, गंज ॿिया काॾे कबा, जॾ तो जहिड़ो गोवर हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। को बि चवंदो हल हबीबन ॾे त हिकदम हा कबी, जे मिली जाॻे मदीने में त मेहड़ शा कबी। को बि चवंदो हल हबीबन ॾे त हिकदम हा कबी, जे मिली जाग मदीने त हिंगोर जा शा कबी। आऊं बचड़न सूधो मन को मूने भी आडर अचे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। गुफ्तगू ही पाण में गॾिजी कंदा मुनकर नकीर, ही मुहम्मद जो मदाही थव गुलाम नबी फ़कीर। गुफ्तगू ही पाण में रलिजी कंदा मुनकर नकीर, ही मुहम्मद जो मदाही थव गुलाम नबी फ़कीर। ॾियोस माफ़ी खेर सां, ॾियोस माफ़ी खेर सां, ख़ुशबाज साईं मशर हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मान थो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह जो अल्लाह, हाजी सुभान अल्लाह। गुलाम नबी मैसर जो लिखल नाते कलाम ॿुधणी साथ माणी सी
ऐं तमामु वॾो नात ख़्वान, अलाह पाक उनजा दर्जा बुलंद करे। आमीन ऐं मां सम्झां थो त नात ख़्वानी में सभ खां वधीक नातूं लिखंदड़ हाजी ग़ुलाम नबी मैसर जो नाम आहे। सो हिते वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक, जी, पोइ वरी मोटी अचूं था। ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुन जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। जी भलीकार चऊं था तव्हां सभिनी खे पंहिंजे प्रोग्राम सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान जा अञा कुझु लम्हा रहनि था। असीं चाहियूं था त इहे लम्हा बि सकार था थियनि, इहे बि काराए था थियनि ऐं इहे बि लाभाए था थियनि। सो मौजूद जेके महिमान वेठा आहिनि उलमा कराम, उन्हनि सां कचहरी जो सिलसिलो जितां छॾियोसीं उतां जोड़ियूं था। के सवाल असांजे ज़हन में आहिनि उहे पुछा कयूं था ऐं उमेद कयूं था त इहे ई सवाल तव्हांजे ज़हन में हूंदा, तव्हांखे जवाब उन्हनि जा मिली विया हूंदा। जी बिल्कुलु अलामा साहब खां ई पुछूं था त रमज़ान जो जेको महीनो आहे उहो असांखे हिकिड़ो ई महीनो छो मिलियो आहे रोज़नि लाइ? जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हां तमामु इंतहाई बहितरीनु सवाल कयो त रमज़ान जो हिकिड़ो महीनो रोज़ा छो आहिनि। इन खां वधीक बि फ़र्ज़ु थी सघिया पे, घटि बि थी सघिया पे। इन जे करे त मुद्दतूं जेके आहिनि उहे 3 क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ी मुद्दत साल जी मुद्दत हूंदी आहे, ॿी मुद्दत महीने जी हूंदी आहे, टी मुद्दत हफ़्ते जी हूंदी आहे। हफ़्तो नंढी मुद्दत आहे, साल वॾी मुद्दत आहे ऐं जेको महीनो आहे इहा दरमियानी मुद्दत आहे। ऐं उम्मतुनि मां जेका असांजी उम्मत आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका उम्मत आहे, असीं जेके आहियूं, इन उम्मत खे दरमियानी उम्मत करार ॾिनो वियो आहे। त जॾहिं दरमियानी उम्मत खे रोज़ा ॾिना विया त उहे दरमियानी मुद्दत वारा रोज़ा ॾिना विया आहिनि हिकिड़े महीने जा। हिकिड़ी वजह। ॿी वजह इहा बि थी सघे थी त जेको अमल आहिनि, जेके बि नेक अमल आहिनि, उन्हनि अमलनि में के नंढा अमल हूंदा आहिनि, के वॾा हूंदा आहिनि, के दरमियाना हूंदा आहिनि। त शरीयत में जेके दरमियाना ख़ैरुल उमूर अवसात हुआ, जेके दरमियाना अमल आहिनि उन्हनि खे बहितरीनु अमल करार ॾिनो वियो आहे। इन जे करे दरमियानी शइ बहितरीनु हूंदी आहे, इन करे दरमियानी मुद्दत में रोज़ा फ़र्ज़ु कया हुआ, यानी महीनो रोज़ा फ़र्ज़ु कया हुआ। ॿी हदीस पाक क़ुरान पाक जी आयत आहे, मंजा अबिल हसनत फलहू अशरु अमसालिहा। जेको माण्हू हिकिड़ी नेकी करे थो उनखे 10 ते सवाबु मिले थो, 10 नेकियूं। त जेकॾहिं ॾिठो वञे त असीं पूरे महीने जा रोज़ा रखूं त असांखे घणो सवाबु मिलंदो, हिकिड़े महीने जा यानी 10 महीननि जा सवाबु। ऐं साल में घणा रोज़ा महीना हूंदा आहिनि? 12। त इन एतबार सां ॾिनो जे साल मुकमल कोन थियो। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, हज़रत अबू अयूब अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु रावी आहिनि, फरमाइनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको शख़्स रमज़ान जा पूरा रोज़ा रखे, उन सां गॾु शवाल जा 6 रोज़ा मिलाए त उनखे पूरे साल जे रोज़नि जो सवाबु ॾिनो वेंदो। त इहा ई वजह आहे। शवाल में को स्पेसिफिक डेज़ आहिनि? जी जी, रमज़ान जी जेका ईद उल फितर जी ईद आहे, इन ईद खां छॾे करे बाद में पूरे महीने में 6 रोज़ा जेके न फ़र्ज़ आहिनि, न वाजिब आहिनि, मुस्तहब ऐं नफ़िल आहिनि, जेके रखिया वेंदा आहिनि। सवाइ ईद जे 2 ॾींहंनि में रखी बि सघजनि। बिल्कुलु बिल्कुलु। 5 जेके ॾींहं हारा आहिनि उन्हनि में रोज़ा नथा रखी सघजनि। जीअं अयाम तशरीक़ हूंदा आहिनि, क़ुर्बानी वारा ॾियार थियनि, ईद उल फितर जो ॾियारो आहे, इन्हनि में रोज़ा नथा रखी सघजनि। बाक़ी अच्छा अलामा साहब, आप ये बताएं मुझे कि रोज़ा रखने की उम्र क्या है? कितनी उम्र में रोज़ा रख सकता है कोई? मतलब जैसे बच्चे रोज़ा कुशाई कर रहे हैं आजकल। देखिए, शरीयत के एतबार से जब बालिग हो जाएं तो इस पर जैसे नमाज फ़र्ज़ है, ज़कात फ़र्ज़ है, इसी तरीके से रोज़ा भी फ़र्ज़ है। जब इंसान बच्चा बालिग हो जाए, बच्चे बालिग हो जाए तो उस पर रोज़ा इस तरीके से फ़र्ज़ हो जाता है। अच्छा। तो उसी सिलसिले में रोज़ा रखना शुरू हो जाता है। मिसाल के तौर पे उसको बचपन से वालिदैन को चाहिए कि वो आदत बनाएं बच्चों को, जैसे तकरीबन वो 7 साल हो जाएं, जैसे नमाज का हुक्म है वैसे जब बालिग हो जाए तो नमाज फ़र्ज़ हो जाता है। तो वालिदैन को चाहिए कि शुरू से बच्चों को नमाज की तलक़ीन करें। तो बच्चों को बताएं किस तरीके से नमाज़ पढ़ी जाती है, नमाज के तरीक़ाकार उनको सिखाया जाए। तो जब उनको आदत बना ली जाए 7 साल की उम्र में, उनको सख्ती की जाए। 7 साल की उम्र में सख्ती की जाए। तो जब बालिग हो जाएं तो अल्हम्दुलिल्लाह तो ये सिलसिला शुरू हो जाता है। जब बालिग हो जाए तो उस पर नमाज की आदत हो जाती है। मतलब 11-12 साल की 12 साल उम्र है शरीयत की। लड़का हो या और छोटी बच्ची जो है बालिग थियण खां पोइ बि जेकॾहिं अमल नथो करे त उनखे चवनि था त मार बि ॾिजे। जी जी, न मतिलबु बालिग थियण खां पोइ फ़र्ज़ु थी विया हुन ते। फ़र्ज़ु थियण मतिलबु
जेकॾहिं छॾींदो त गुनाहगार थींदो। अच्छा तव्हां ॿुधायो एज पे ॿुधाई छोकिरे छोकिरी जी जी अलॻि अलॻि आहे। जेको छोकिरो बालिग थींदो आहे उनजी 12 साल घटि में घटि 12 सालनि जो छोकिरो बालिग थी वेंदो आहे ऐं जेका छोकिरी आहे उहा 9 सालनि जी बालिग थी वेंदी आहे। पर जेकॾहिं बलूगत जूं बालिग थियण जूं निशानियूं उन्हनि में ज़ाहिर नथियूं थियनि त ॿई जॾहिं 15 सालनि जी उमिरि जा थी वेंदा त पोइ बालिग मञा वेंदा, चाहे निशानी ज़ाहिर थिए या न थिए, पोइ मुकल्लफ़ थी वेंदा, शरीयत जा जेके अहकाम उन्हनि ते सभी त लागू थी वेंदा। सही 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 सही, ॾाढी सुहिणी तव्हां ॻाल्हि कई आहे। हाणे मूंखे इहो ॿुधायो त पाण जीअं ज़िंदगी गुज़ारियूं था ऐं चऊं था त रब करीम जी वॾी महिरबानी हयाती मिली आहे, पर हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुन्नतुनि मुताबिक़ गुज़ारिजे त अञा ज़िंदगी बहितर थींदी। रमज़ान मुबारक में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी कीअं हूंदी, उहे कीअं रमज़ान गुज़ारींदा ख़ासि? मामूलात छा हुया? जी बिल्कुलु, नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम त हुअं ई आबिद ज़ाहिद बल्कि आबिदनि जा इमामुल आबिदीन आबिदन इबादत जो तरीक़ो रसूलुल्लाह खां सिखियो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेको बि अमल हूंदो आहे उहो पंहिंजी उम्मत जी तालीम जे लाइ हूंदो आहे। नबी करीम सल्लल्लाहु असीं जेका इबादत कंदा आहियूं अल्लाह राज़ी थिए, अल्लाह त हुज़ूर साईं खां हुअं ई राज़ी हुयो जो पंहिंजो महबूब बणाई। असीं इबादत कंदा आहियूं त जीअं जन्नत मिले, त हुज़ूर त आहिनि ई जन्नत जा मालिक, ख़ुदि जन्नत तक़सीम करण वारा आहिनि, माण्हुनि खे जन्नत वठी वञण वारा आहिनि। त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे इन्हनि शयुनि जी इबादत जी ज़रूरत कोन्हे, मासूम अनिल ख़ता हुया, उन्हनि खे त जन्नत ई हुया मतिलबु। लेकिन उनजे बावजूदि उन्हनि अमल करे असांखे उम्मत खे सेखारियो त तव्हांखे रमज़ान कीअं गुज़ारणो आहे। त अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी त जॾहिं रमज़ान जो महीनो ईंदो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो रंग बदिलजी वेंदो। पाण हमातन गोश्त थी करे हर वक़्तु इबादत में हूंदा, ॾींहं जो रोज़ो रखंदा, राति जो क़याम कंदा, यानी पूरी राति इबादत कंदा हुआ, बाॾाए रोई रब खां दुआऊं घुरंदा हुआ। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम रमज़ान जे महीने में ॿियनि महीननि जे बनिस्बत 11 महीननि में एतिरी इबादत न कंदा हुआ जेतिरी इबादत रमज़ान जे महीने में कंदा हुआ। यानी इबादत जो जेको रेशियो हो रमज़ान में वधी वेंदो हो, कसरत सां इबादत कंदा हुआ, कसरत सां नफ़िल पढ़ंदा हुआ। उनखां अलावा रमज़ान जो जेको आख़िरी अशरो आहे, आख़िरी ॾहाको आहे, इन ॾहाके में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम एतिकाफ़ कंदा। जो हदीस पाक में अचे थो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जेसीं ताईं पर्दो फरमायो तेसीं ताईं पाण हर रमज़ान जे आख़िरी ॾहाके जो रोज़ो इहो एतिकाफ़ कंदा हुआ। सुभान अल्लाह, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ खां असां नाज़ जी तरफ़ हलूं त जी 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 बिल्कुलु, भंगर साहिब असां सां गॾु आहे जी, ऐं इब्रार अली कादरी बि असांखे जॉइन कयो, उन्हनि खे बि भली कार चऊं था, ऐं मोहम्मद कामरान भंगर साहिब खे चऊं था त असांखे नात ॿुधाइजो। सल्ली अला नबीना सल्ली अला मुहम्मद झोली मुंहिंजी आहे ख़ाली, झोली भर या रसूल अल्लाह, झोली मुंहिंजी आहे खाली, झोली भर या रसूल अल्लाह, नाहे ताकत मुँह में माली से गोवर या रसूल अल्लाह, नाहे ताकत मुँह में माली से गोवर या रसूल अल्लाह, पुकार्या थो पुन्हल तोखे खणी हथड़ा मदीने दे पुकार्या थो पुन्हल तोखे खणी हथड़ा मदीने दे बदी बाहूं
हूँ तुझे दर या रसूल अल्लाह बदी बाहूँ कर्यादा हूँ तुझे दर या रसूल अल्लाह असी तो हो जा बचा तो हो जा अमरे तो हो जी अबो तो हो जो आका असी तो हो जा बचा तो हो जा मरे तो हो जी अबो तो हो जो अची वञ रात अज आका मुझे घर या रसूल अल्लाह अची वञ रात अज आका मुझे घर या रसूल अल्लाह झोली मोहजी आहे खाली झोली भरे या रसूल अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह पाक सभिनी जा झोल भरे। तमामु ख़ूबसूरत आवाज़ ऐं तमामु ख़ूबसूरत नात। इन्ही सां गॾु असां नंढड़ी साई जी तरफ़ वञूं छा? बिल्कुलु बिल्कुलु ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। ख़ुशि आमदीद प्रोग्राम जा आख़िरी लम्हा आहिनि। सो असां सां गॾु अल्लामा ख़ादिम हुसैन ॾाहिरी क़ादरी साहिब सां गॾु आहे। सो दिलि चवे थी त अञा कुझु हुन खां पुछिजे, छा ख़्यालु आहे? बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही था चओ। अलामा साहिबु असांखे इहो ॿुधाइजो त सदके ॾियण जा मुस्तहिक केरु आहिनि या असांखां जेको बि घुरे असां उन्हनि खे ॾेई छॾियूं? सदको केरु ॾे सदको वठण जो मुस्तहिक केरु आहे? हा ॾिसो शरीयत में हिकिड़ो हूंदो आहे शरई फ़क़ीर, ॿियो हूंदो आहे मिसकीन। सही। शरई फ़क़ीर उहो हूंदो आहे जंहिं वटि कुझु न कुझु हुजे, लेकिन एतिरो न आहे जो हुन ते ज़कात वाजिबु थिए, एतिरो न आहे जो हुन ते फ़ितरो वाजिबु थिए, एतिरो त न आहे हुन वटि, लेकिन आहे कुझु न कुझु आहे जो पंहिंजो खाई पी सघे थो, हली घुमी फिरी सघे थो। हुनजे लाइ ज़रूरत जूं कुझु न कुझु शयूं आहिनि, आसाइशूं सभु न आहिनि, लेकिन जी गुज़र सफ़र हले पोइ हिनखे चइबो आहे शरई फ़क़ीर। ॿियो हूंदो आहे मिसकीन। शरीयत में मिसकीन हुनखे चइबो आहे जंहिं वटि कुझु बि न हुजे, जंहिंजी ज़िंदगी लाचार थी वञे, जंहिंजो गुज़र सफ़र इंतिहाई मुश्किल थी वञे, त सदके जो हक़ीक़ी माना में मुस्तहिक जेको आहे उहो मिसकीन आहे, जंहिं वटि कुझु न हुजे। ऐं जेको शरई फ़क़ीर आहे उहो ज़रूरत जे तहत घुरी सघे थो, लेकिन ज़रूरत खां वधीक शरई उज़र बग़ैर कंहिं शरई उज़र जे घुरण हुनजे लाइ नाजाइज़ आहे, गुनाहगार थींदो जेकर बग़ैर कंहिं उज़र जे घुरंदो। अॼुकल्ह पेशावर फ़क़ीर आहिनि जिन वटि अंदरि ॾिसंदो त टच मोबाइल पियो हूंदो, बज़ाहिर उहे पहिरियों फ़क़ीर थी घुमंदा आहिनि, ऐं बक़ा पेशावर हूंदा आहिनि, उन्हनि वटि कारोबार हूंदा आहिनि, इन्हनि खे ॾियण बि गुनाह। जंहिंजी ज़ात का तव्हां वाक़िफ़ आहियो त हीअ वाक़िअतन मुस्तहिक आहे, हिन जी ज़िंदगी इंतिहाई मुश्किल गुज़री रही आहे, तव्हां उनखे ज़कात या फ़ितरो या जेको बि सदका ख़ैरात करणु चाहियो था उनखे तव्हां ॾियो। बाक़ी असांजी कोशिशि इहा आहे, असां तव्हांखे इहो पैगाम ॾियणु चाहींदासीं त जेके
पेशावर हलंदा आहिनि जिन जो कमु ई ज़िंदगी भर पिनणु आहे। बाबो पिनंदो हो, हाणे पुटु पिने पुटु पिनण खां पोइ हुनजो पोटो पिनंदो। हिननि जो पूरो ख़ानदानी फ़क़ीर आहिनि, इन्हनि खे ॾियणु जाइज़ पर असांखे कीअं ख़बर पवे त मतिलबु उहे सच में ईअं कनि था या ग़रीब आहिनि? हा, इहो त आहे इंतिहाई मुश्किल कमु आहे। हिकिड़ो त बाज़ार तव्हां ॾिसो था मुंहिंजियूं टंगूं टुटियूं पियूं आहिनि, माज़ूर आहे, उहो त वीचारो कमाए कोन थो। अहिड़ा बि कई केसिस आया आहिनि जो पर हाणे मूंखे इहो ॿुधायो, असां वटि हिकिड़ो जुमिलो मशहूरु आहे, चवंदा आहिनि बाबा केरु पिया आहे, घुरियो त अलाह जे नाले ते अथई न। मिसाल जे तौर ते इहो तव्हांजो जुमिलो शरीयत में का हैसियत नथो रखे। इन जी वजह ॻाल्हि दिलि में ईंदी आहे, घुरे त अलाह जे नाले ते, हू त अलाह जे नाले ते ॾिनो, हू हाणे चाहे छा बि करे। जेकॾहिं तव्हां अहिड़े माण्हू खे ॾिनो जेको नाजाइज़ कम में इस्तेमालु कंदो, मसलन चरसी आहे चरस पीअंदो, शराबी आहे शराब पीअंदो, या नशे या को बि नशो कंदो, त तव्हांजे पैसनि मां हू नशो कंदो त हुनजे नशे जे गुनाह में तव्हां बि शरीक आहियो, हुनजो गुनाह तव्हां पे थींदो। इन जे करे अहिड़े क़िस्म जे माण्हू जेके नाजाइज़ कम में इस्तेमालु कनि, जेके गैर शरीक कमनि में इस्तेमालु कनि, इन्हनि खे ॾियणु जाइज़ न हूंदो। बिल्कुलु सही ॻाल्हि कई अथव। अच्छा, इहा त ॾाढी भली ॻाल्हि तव्हां कई, पर ॿी ॻाल्हि हिकिड़ी पुछणु चाहियां थो। कई माण्हू जेके रोज़ो रखी करे पोइ चवंदा आहिनि त हीउ मुंहिंजे रोज़े जो सवाबु फलाणे खे मिले, त पोइ उनखे बि मिलंदो, पाण खे बि मिलंदो, उनखे जेका डेडिकेशन ॾिनी अथई सवाबु जेका न को बि नेक अमल करे कंहिं ॿिए खे सवाबु पुॼाइणु चाहे त उहो चाहे ज़िंदा हालत में हुजे चाहे जान छॾे वञे त उनखे सवाबु पुॼी सघे। जी जी, रोज़ रखण वारे सवाबु उनखे ॾेई छॾईं, त इहो नेकी पाण जेको ॿिए खे ॾिनई त इहो बि हिकिड़ो नेक अमल आहे, त इन ॾियण जो बि हिनखे सवाबु मिलंदो। अच्छा जी जी, पोइ त सभु ॾेई सघूं था। बिल्कुलु बिल्कुलु, हिकिड़ो ख़ौफ़ हूंदो आहे माण्हू खे त मां पंहिंजो रोज़ो सवाबु ॿिए खे ॾेई छॾियां, सवाबु रोज़ लाइ मिलंदो। पर अहिड़े माण्हू खे न ॾियो जेको ख़ुदि रखण जी ताक़त रखे थो, चवंदो यार मूंखां रोज़ा कोन रखबा, हाणे तूं जेके रोज़ा रखी उहो मूंखे ॾिजां। त इहो तव्हांजे ॾियण सां हुन तां जेके रोज़ा हुन ते फ़र्ज़ आहिनि उहे माफ़ु कोन थी वेंदा, हू पंहिंजे रोज़नि जे छॾण जो गुनाहगार ज़रूरु थींदो। हा, बिल्कुलु पोड़ो माण्हू आहे त उनखे रोज़े ॾियण जी ज़रूरत ई न आहे, रोज़े रखण जी ताक़त नथो रखे। मरीज़ अहिड़ो आहे जेको ज़िंदगी भर हुनजो मर्ज़ ख़तमु कोन थींदो, या वरी पोड़ाइप अहिड़ी आहे जो रोज़े रखण जी हुन में ताक़त न आहे, न उन बर्दाश्त आहे न बुख बर्दाश्त आहे। त अहिड़े क़िस्मनि जे माण्हुनि जे लाइ शरीयत जेको हुकुम ॾिनो आहे त फिदियो ॾियनि। फिदियो जेतिरो फितरानो हूंदो आहे एतिरी रक़म फिदिये जी आहे। जीअं उहो माण्हू ॾे जेको जंहिंमें सघ ताक़त रोज़े रखणी न हुजे, जेकॾहिं माण्हू न ॿुधाए छॾियांव मतां इहे जेके चाक चङा भला आहिनि वरी पोइ फिदियो ॾियो। भला वॾी महिरबानी साईं, तव्हांजी रख थोरा, तव्हां प्रोग्राम में आयो। अॼोको प्रोग्राम तव्हां ताईं पहुचाइण में असां करशी जामे श्री वारनि जो सहकार रहियो। करशी जामे श्री ॾाढो सुठो भलो ऐं मिठो शरबत आहे। करशी जामे श्री खोड़ सारा अवॉर्ड, खोड़ सारा सर्टिफिकेट वरिता आहिनि, ऐं उहे वठण बि घुरिजनि, उनखे मिलण बि घुरिजनि, छो त हू प्योर आहे, ख़ासि आहे, ख़ालिस आहे। ऐं ख़ालिस इन करे बि आहे त हुन में पाणीअ जो हिकु फुड़ो बि मिलायल आहे। करशी जामे श्री नंढा ॿार, वॾा माण्हू, पका माण्हू, ग़रीब मिसकीन सभई वॾे शौक़ु चाह सां पीअंदा आहिनि। करशी जामे श्री रिफ्रेशिंग आहे, बल्कि एनर्जी ॾींदो आहे। करशी जामे श्री ते मूंखे 100% यकीन आहे। असां सभिनी खे 100% यकीन आहे, छो जो हीउ प्योर आहे, हिन में पाणी जो हिकु फुड़ो बि न आहे पियल, हीउ प्योर अर्कियात जो ठहियलु आहे। ऐं हिन खां अलावा हिन में 4 हर्ब्स पियल आहिनि, संदल आहे, अशना आहे, ख़सख़स आहे ऐं गुलाब आहे, जेको असांखे कूलिंग क्वालिटीज़ ॾिए थो। पोइ सहरी हुजे, इफ़्तारी हुजे, तव्हां करशी जामे श्री जो इस्तेमालु करियो था त तव्हां रिफ्रेशिंग फील करियो था। बिल्कुलु वाह, करशी जामे श्री इन करे चवनि था त सभु पीते आहिनि। इन खां सवाइ सभु रोज़ो वारनि जी वॾी महिरबानी त चिकन स्पेशलिस्ट तलो अमा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। रूह अफ़ज़ा ज़िंदगी मुबारक इन्हनि जो चवणु आहे। नेस्ले एवरीडे वारनि जी महिरबानी जेकी चवनि था तुम में है कुझु ख़ासि, पाकुला फ्लेवर्स, वेरी हेल्दी, वेरी यमी। ऐं इन खां सवाइ सूफ़ी दस्तरख़्वान, सूफ़ी एतमाद के लिए नेस्ले मिल्क पैक क्रीम वारनि जी वॾी महिरबानी, जिन ताउन फरमायो। उन्हनि जो चवणु आहे त हर दिन ख़ुशी से क्विज़ जो शरबत बि ॾाढो सुठो थींदो आहे, सिर्फ़ु क्विज़ ई पिलाया करो। उन्हनि जो चवणु इहो आहे। वाइटल टी ज़िंदगीअ में जेकॾहिं चांहि तव्हांखे सुठी पीअणी आहे त पोइ वाइटल टी पीओ, ज़िंदगी जियो। बिल्कुलु। उनखां अलावा ब्रिज पावर बैटरीज़ आहिनि, मलका मसाला, जो स्लोगन आहे लज्जत ने थामा सेहत का हाथ, इनेक्स हर घर की ज़रूरत, अखुवत किसी आस को टूटने न दे, GFC बिल्डर्स एंड डेवलपर्स, फॉर्मी परफ्यूम जेको बॉडी स्प्रे आहे असां सभु यूज़ करियूं था, अल ख़िदमत फाउंडेशन, कोई ताबीर अधूरी ना रहे, शारजा कुकिंग ऑयल, दिल चाहे और क्या शारजा, टैंक बनाए बेहतर मुस्तकबिल रोज़ाना, शौकत खानम, उनकी सिर्फ एक ही दुआ है जीता रहे मेरा भाई, ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट्स, 7 हर्बल नेचुरल स्किन केयर।
हरबियन समरस एक बोतल बनाए 35 ग्लासेस, हिकड़ी बोतल अवां खे 50 ग्लासेस ॾेई सघे थी। आराम का नाम है डायमंड सुप्रीम फॉर्म, नंबर 1 क्वालिटी फॉर्म, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स। SIUT क्योंकि SIUT अपना है। फातिमा फर्टिलाइजर्स, सरसब्ज FF ज़मीन की जान फसल की जान। वाह। इन्हनि सभिनी जा असां थोरा ई तायूं जे सलाम रमज़ान में सहकार कयो, असांजे प्रोग्राम में सहकार कयो, इनखे ख़ूबसूरत बणायो आहे। बिल्कुलु जिन यको प्रोग्राम ॾिठो पियो। आख़िर में नाते रसूल मक़बूल ॿुधण जी सादत माणींदासीं, कंहिंखे तव्हां दावत जी आउं दावत ॾींदसि इब्रार अली हैदरी साहब खे, त उहे असांखे इब्रार हिदरी जी आवाज़ में नाते रसूल मक़बूल छॾियूं वेंदासीं, ऐं दिलि में पंहिंजी जाइ अॾियूं वेंदासीं। ख़्यालु कजो पंहिंजो, उन्हनि जो बि जिन जो ख़्यालु रखण वारो केर बि न आहे। आख़िर में असीं हिन ई स्टूडियो में अफ़्तार कंदासीं ऐं कृषि जामे शीरी जी दस्तरख़्वान ते बिल्कुलु कृषि जामे श्री वारनि जा लख थोरा जेकी एतमाम कंदा आहिनि, इंतज़ाम कंदा आहिनि असांजी इफ़्तार जो। सो मोकिलाणी कहिड़ी सदाईं गॾु अला भाई। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मदीने जा मीर पिरन जा पीर, नबिन जा नबी सोलिक जा तकदीर। मदीने घुरा त मदीनो ॾिसां, रोज़ो तुंहिंजो अखिड़ सां चुमां। मदीने घुरा मदीने घुरा मदीने घुरा त मदीनो ॾिसां, रोज़ो तुंहिंजो अखिड़ सां चुमां। चुमाए रोवां सुर अंदर जा सरियां, आहीं गम ख़ार मिठायते मंजया। आहीं गम ख़ार मिठायते मंजया। साईं ॾाढो ख़ूबसूरत शेर आहे, तव्हांजी नज़र थो कयां। मुंहिंजे कफ़न में लिखजो मोहम्मद, मुंहिंजे दफ़न में चइजो मोहम्मद। मुंहिंजी क़बर में दो मोहम्मद, मुंहिंजी क़बर में दो मोहम्मद। मथन खां वेंदो मेर, मुंहिंजे कंदो तरफ़ ग़ैर। मुंहिंजा मौला तू त आई वो सतार, मुँह में आए न कई ऐब अंबार। बख्श बंदियूं मौला हिन बंदे जूं, बख्श बंदियूं मौला हिन बंदे जूं। मोट मुंहिंजा मेरा दिल थिया दिलगीर। मदीने घुरा त मदीनो ॾिसां, रोज़ो तुंहिंजो अखिड़ सां चुमां। मदीने घुरा त मदीनो ॾिसां, रोज़ो तुंहिंजो अखिड़ सां चुमां। चुमाए रोवां सुर अंदर जा सरियां, आहीं गम ख़ार मिठायते मंजया। मुंहिंजे कफ़न में लिखजो मोहम्मद, मुंहिंजी क़बर में ईंदो मोहम्मद। मुंहिंजी क़बर में ईंदो मोहम्मद। मथन खां वेंदो मेर, मुंहिंजी कंदो तरफ़ ग़ैर। आख़िरी शेर आहे साईं, अव्हांजी नज़र थो कयां। मुंहिंजा मौला तू ताईं वो सतार, मुँह में आए न कैब अंबार। मुंहिंजा मौला तू ताईं सतार, मुंहिंजा मौला तू ताईं वो सतार। मुँह में आए न कैब अंबार। बख्श बंदियूं मौला हिन बंदे जूं, मोट मुंहिंजा मेर दिल थिया दिलगीर।
या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह जी नेमतुं जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान